नाज़िन मदेची में ड्रखण शहर के आवास विच रिपोर्टर शकील अहमद धारेजो ते हमले की FIR में नामज़द जवाबदार गिरफ्तार न करण खिलाफ मदेची गढ़ी यासीन ड्रखण हरतो दिरो शिकारपुर के कलमधड़ियन पारां रैली कढ़ी थाने अॻियां एहतिजाजी कैंप लगाई वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवास विच रिपोर्टर अब्दुल हकीम सहतो। जी अब्दुल हकीम जी गुजरियल ॾींहुं आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील अहमद धारे जो मथां डंडा बरदार हथियारबंद ऐं जेका सो डिवाइस माफ़िया ऑफिस ते हमलो कयो, ऑफिस जी भंजराह कई, साफ़ ई मथां तशद्दुद कयो। उन जी FIR त दाख़िल थी वई आहे, पर ड्रखण पुलिस ऐं शिकारपुर पुलिस पंहिंजी रवायत खे बरक़रार रखंदे हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। जवाबदार हिन वक़्त बासर जी मार्फत ते उन्हनि खे छूट छॾियो वियो आहे। उन हवाले सां हिते कलमधड़ी रैली कढी आहे, जेका थाने ते एहतिजाज कयूं वेठा आहिनि। अचो त संदन कलमधड़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो शकील अहमद धारे जे मथां तशद्दुद ऐं हमलो कयो आहे ऐं जॾहिं त संदसि भाउ यासीन अहमद धारे जो जेको सहाफ़ी आहे उन जे मथां जेको आहे सो हमलो जेको कयो वियो आहे, असीं जेको आहे सो सख़्तु लफ़्ज़नि में जेको आहे सो मज़म्मत कयूं था। DSP गुलज़ार भेण जी जेको FIR थियण खां पोइ 12 कलाक गुज़री चुका आहिनि, के बि जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। राति असांजी FIR थी आहे जवाबदारनि जे मथां। अॼु ताईं जेको 12 कलाक गुज़री विया आहिनि। ड्रखण पुलिस जेको आहे उनजी जेको आहे DSP आहे, उनजे पुटनि ते FIR आहे जेके हिन सां विढ़िया आहिनि। उन्हनि जी जेको आहे पटेबाही कंदे उन्हनि खे गिरफ़्तार हिन महिल ताईं नाहे कयो। अॼु 12 कलाक 15 कलाक SSP साहब नोटिस वरितो आहे त FIR थी आहे, पर हिन महिल ताईं हो पंहिंजे इहा कोशिश में त पटेबाहीअ खे बचायूं। DSP बाकराणी गुलज़ार भेण जे जेके पुटनि सहाफ़ी जेको शकील अहमद धारे जी जेको एहसास किफ़ालत जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा आहिनि कटौती ख़बर रिपोर्ट कई। उन खां पोइ बासर DSP आहे उहो ॾमिरिजी पियो। उनजे पुटनि जेको आहे हथियारबंद साण करे जेको आहे उनजे ऑफिस ते हमलो कयो, उनखे सख़्तु ज़ख़्मी बणायो। हे कानून जा रखवाला जेके आहिनि उहे डिवाइसूं था हलाइनि, धाड़ेल था पालनि, ॾोहारनि जी सपोर्ट था कनि। तव्हांखे कंहिं सहाफ़ीअ जे लिखण मां का तकलीफ़ आहे या उहो ग़लति लिखियो आहे त उनजे लाइ खोड़ ॿिया जेके तरीक़ा आहिनि उनखे सही, तव्हां जेकॾहिं सही आहियो त पाण खे सही साबित करण लाइ ॿिया बि तरीक़ा आहिनि। आवाज़ TV रिपोर्टर जेको आहे शकील धारे जो मथां जेको सख़्तु तशद्दुद फुल लिट ऐं तमामु किरियल हरकत, इहो किरियल अमल आहे जंहिंखे असां बिल्कुलु रद्द था कयूं ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। जी तव्हां सरापा एहतिजाज बणण लाइ जे कलमधड़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त लाड़काना ज़िले जो सब डिवीज़न आहे बाकराणी जो DSP आहे गुलज़ार अहमद अबड़ो, संदसि डिवाइस होल्डर आहिनि, हिननि जा जेके पुट आहिनि जेका सो बास पंहिंजी पुलिसगिरी जेका सो ॾेखारनि पिया। हिननि जी पुलिस फुल सपोर्ट पए करे 12 कलाकनि गुज़रण बावजूद बि FIR दाख़िल थी आहे, पर जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। कलमधड़ियुनि जो मुतालबो आहे त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया त SSP ऑफिस जे अॻियां धरणो हणी वेंदासीं।